ओम साईं राम। तमामु सुहिणी सुबुह। ॿ शराबी बार में पाण में ॻाल्हाइनि पिया। हिकिड़ो चएसि पियो, असां जहिड़ी शराबियुनि जी जेका असांजी ग्रुप आहे उहा सॼे वर्ल्ड में शांति प्रिय को। ॿिए चएसि इहो वरी कीअं? चई ॾिस, गवर्नमेंट केतिरी बि टैक्स वधाए, धंधो कॾहिं घटि न थींदो आहे। असां कॾहिं कंप्लेन न कंदा आहियूं, असां चुपचाप अची करे पी हली वेंदा आहियूं। चई अच्छा। चई ॿियो ॿुधाए। चई केरु माण्हू 5,000 ख़र्चु कंदो न, काई नई शर्ट वठंदो या कुझु नओं कपिड़ा वठंदो, ॿियो 10 माण्हुनि खे ॾेखारींदो। असां 500,000 जो दारू पी चुपचाप वञी घर में सुम्ही पवंदा आहियूं। ॿुधाए। ॿिए साम्हूं वारे चएसि यार इहा ॻाल्हि त ठीकु आहे, पर यार असां जॾहिं वधीक पी करे जॾहिं रस्ते ते ईअं लुड़कूं था न, ॾाढो नालो ख़राबु थो थिए। ईअं छो भला? चएसि यार सम्झण जी कोशिशि कर। चई छा छा छा? चई सॼे इंडिया में 2nd नंबर जेका गवर्नमेंट खे इनकम आहे उहा हिन दारूअ मां आहे। दारूअ ते मैक्सिमम टैक्स अथई पेट्रोल खां पोइ। असां जे मथां इन देश जो टैक्स भरण जो एॾो वॾो बोझ आहे, लड़खड़ायो बि न। ओम साईं राम।